सिंध में धारियुनि जे आबादकारी, बदअमनी, महांगाई ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सॾ ते ड्रिगड़ी ऐं ॾहरकी समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज। ड्रिगड़ी खां दिलीप कुमार जी उमाणियल ख़बर मूजिब सिंध तरक़ी पसंद पार्टी तहलका ड्रिगड़ी तरफ़ां सिंध में धारियुनि जे आबादकारी, बदअमनी, बेरोज़गारी, महांगाई ऐं मंशियात ख़िलाफ़ ज़िले सदर मीर यूनुस टालपुर, परवेज़ नूहानी ऐं ठारो नूहानी जे अॻुवाणी में टंडो जान मोहम्मद रेलवे फाटक खां शहर जे महमदी चौक ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली खे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त सिंध में धारियुनि जी लोध लथड़ हुअण सबबि सिंध जा माण्हू वसीलनि हूंदे बि बुख, बेरोज़गारी ऐं बदहाली जे वर चढ़ियल आहिनि। जॾहिं त धारियुनि जे वधंदड़ आबादी सबबि सिंध जा असलूका वारिस अक़लियत में तब्दील थी रहिया आहिनि। अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त सिंध जे हुक्मराननि जी नाअहली ऐं करप्शन सबबि सिंध में तइलीम, पाणी, रोज़गार, बिजली समेत समूरियूं बुनियादी सहूलियतुनि जो फ़ुक़दान आहे ऐं बुनियादी सहूलियतुनि जी खोट सबबि सिंध जो अवाम सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे। हुननि चयो त हुक्मराननि मुल्क में महांगाई करे अवाम खां जीअण जो हक़ खसे वरितो आहे। जॾहिं त बेरोज़गारी सबबि सिंध जो नौजवान नसुल मंशियात तरफ़ लाड़ो करे रहियो आहे। हुननि सिंध हुकूमत तोड़े वफ़ाक़ खां मुतालबो कंदे चयो त सिंध में आबाद धारियुनि खे नेकाली ॾेई सिंध जे माण्हुनि खे संदन हक़ ॾिना वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। ॾहरकी खां लाला कादिर भुट्टो जी रिपोर्ट मूजिब ॾहरकी में एसटीपी जे सॾ ते महांगाई, अवाम दुश्मन बजट ख़िलाफ़ ज़िले अॻुवाण ज़ाहिद मीरानी, जाम माशूक अली समेजो, गुलज़ार अहमद शर, आफ़ताब अली जे अॻुवाणी में एसटीपी हाउस खां ॾहरकी प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत अवाम दुश्मन बजट पेश करे ग़रीब अवाम खे महांगाई जे धुॿिण में फासाए छॾियो आहे ऐं ग़रीब माण्हू पंहिंजा बचा विकिरो करण ऐं ख़ुदकशियूं करण ते मजबूर थी पिया आहिनि। हुननि चयो त टैक्स चोरनि ऐं अमीरनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी कई वञे, जॾहिं त टैक्सनि जो बार हणी ॾियाड़ी ते कमु कंदड़ पोरियतनि जे मुश्किलातुनि में इज़ाफ़ो कयो वियो आहे। हुननि चयो त सिंध जा हुक्मरान पंहिंजी करप्शन लिकाइण में पूरा हुजण सबबि संदन अवाम तां ध्यानु हटियल आहे, जंहिंजे करे सिंध में महांगाई समेत बदअमनी जी बाहि भड़की उथी आहे। हुननि चयो त घोटकी ज़िले में क़त्ल, अग़वा जूं वारदातूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि, पर हुक्मराननि खे उन जी का परवाह नाहे। अॻुवाणनि सिंध जे हुक्मराननि खां मुतालबो कंदे चयो त सिंध जे मसइलनि ते ध्यानु ॾेई सिंध जे माण्हुनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में सिंध तरक़ी पसंद पार्टी जे प्लेटफॉर्म तां एहतजाजनि जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। कावेश, डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, सिंध।